तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मुअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हांजे ख़िदमत में अॼु जेका आखाणी पेश करे रहियो आहियां उन जो नालो आहे सभ खां आला शइ कहिड़ी आहे। त अचो हलूं था आखाणी जे तरफ़। अकबर बादशाह जे वज़ीरनि मां बीरबल जो नालो मशहूरु आहे। हिकु दफ़े बीरबल नाले उहो वज़ीर जीअं दरबार मां घर थे वियो त रस्ते ते हिकु ग़रीब छोकिरो वण हेठि वेठल ॾिठाई जंहिं कणूं कणूं करे भुॻड़ा पे खाधा। बीरबल इहो ॾिसी अजब मां छोकिरे खां पुछियो, हिकु हिकु दाणो करे छो थो खाईं? भुॻड़ा मुठ खनि मस अथई, हिकु ॿिनि फ़क़नि सां छो नथो ख़तमु करीं? छोकिरो पहिरें त वज़ीर खे ॾिसी हैरान थी वियो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते जवाबु ॾिनई, वज़ीर साहिब, आउं केतिरनि ॾींहंनि खां बुखायल आहियां। हीउ मुठ खनि भुॻड़ा मूं लाइ काफ़ी न आहिनि। उन लाइ हिकु हिकु करे थो खायां त मन उन रीति कुझु दिलि खे आथत मिले। बीरबल इहा वराणी ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं छोकिरे खे पंहिंजे घर वठी वियो। उते छोकिरे खे उम्दो खाधो मिलणु लॻो ऐं पढ़ण लाइ सुठा कपिड़ा मिलियसि। संदसि रहण लाइ हिकु जुदा कमिरो रखियो वियो। थोरनि ई ॾींहंनि में छोकिरे जी हालति बहितर थी वई ऐं संदसि चहिरो बहकणु लॻो। बदन ख़ूबसूरत थी पियुसि। जेको खेसि ॾिसंदो हो सो ख़ुशि थींदो हो। चवंदा आहिनि त अकबर बादशाह कॾहिं कॾहिं पंहिंजे वज़ीरनि खां ॾाढा ॾुखिया सुवाल कंदो आहे। हिकु ॾींहुं बीरबल खे चयईं, बीरबल ॿुधाए, दुनिया में सभ खां आला शइ कहिड़ी आहे? बीरबल जवाबु ॾिनो, बादशाह सलामत, सुवालु ॾाढो ॾुखियो आहे। जवाबु ॾियण लाइ 1 महीने जी मोहलत मिले। बादशाह मोहलत त ॾिनसि, पर साॻिए वक़्तु ईअं बि चयईंसि त जे उन अरसे खां पोइ मूंखे सही जवाबु न मिलियो त तोखे क़त्लु करायो वेंदो। बीरबल हाणे ॾींहुं राति उदास रहणु लॻो। हर वक़्तु उन सोच में हूंदो हो त छा करियां ऐं इहो कीअं मालूम थिए त दुनिया में सभ खां आला शइ कहिड़ी आहे। कंहिं चयुसि त सूंहं, त कंहिं चयुसि दौलत, कंहिं ॿुधायुसि त तंदुरुस्ती, छाकाणि त जीउ आहे त जहान आहे। मतिलबु त जंहिंखे जकी आयो तंहिं इहो चई ॾिनो। आख़िर हिकु शख़्स चयुसि त इहो सभु ग़लति आहे। दुनिया में सभ खां आला शइ असांजी पंहिंजी हलत चलत आहे। कंहिं ॿिए चयो त ईअं न आहे, हुकूमत ई दुनिया में सभ खां आला शइ आहे। कंहिं ॿुधायुसि त दुनिया में सभ खां आला शइ आहे दिलि जी ख़ुशी। बीरबल हूअं त पाण बि अकुलमंद हो, पर खेसि उन्हनि मां को बि जवाबु पसंदि न आयो। जीअं जीअं महीने जा ॾींहं गुज़रंदा थे विया तीअं तीअं संसि ॻणती वधंदी पे वई ऐं खेसि पक थी वई त हाणे मौत जो ॾींहुं अचे वेझो पहुतो आहे। नेठि 29 ॾींहं गुज़री विया ऐं बाक़ी वञी हिकु आख़िरी ॾींहुं बचियो। हाणे त हौसलो रखण जे बावजूदि बीरबल जे अखियुनि मां बि लुड़क वही आया। भला अखियूं ॾिठो मौत कंहिंखे वणंदो? बीरबल खे इहा त ख़बर हुई त बादशाह जेका ॻाल्हि कंदो आहे तंहिं ते अमल ज़रूरु कंदो आहे। अञा उन फ़िक्र में हो त एतिरे में उन छोकिरे अचे खांसि रुअण जो सबबु पुछियो। बीरबल चयो, पुट छा थो पुछी? सुभाणे मुंहिंजे हयातीअ जो आख़िरी ॾींहुं आहे, उन लाइ थो रहां। छोकिरे पुछियसि, पर छो? अवां कहिड़ो गुनाह कयो आहे? बीरबल पहिराइती ॻाल्हि करे ॿुधायसि। छोकिरे कुझु सोचे जवाबु ॾिनो त इहो त बिल्कुलु मामूली सुवालु आहे। अमीं सुभाणे दरबार में वञी बादशाह खे चइजो त सभ खां आला शइ आहे अकुलु। बीरबल खे छोकिरे जी ॻाल्हि दिलि सां लॻी ऐं कंहिं हद ताईं मुतमिन थियो। पक थियसि त हाणे जान बची वेंदी। ॿिए ॾींहुं दरबार में वियो त संदसि दिलि बिल्कुलु बहार हुई। बादशाह तख़्त ते वेहण शर्त पुछियो, बीरबल ॿुधाए, दुनिया में सभ खां आला शइ कहिड़ी आहे? बीरबल उथी बीही हथ ॿधी जवाबु ॾिनो, बादशाह सलामत, दुनिया में सभ खां आला शइ आहे अकुलु। बादशाह ख़ुशि थी चयो त बीरबल सच चयो अथई। दुनिया में वाक़ई सभ खां आला शइ अकुलु आहे, पर हींअर ॿुधाए त अकुलु खाईंदो छा आहे? उन लाइ बि तोखे 1 महीने जी मोकल ॾिनी थी वञे ऐं हिन भेरे बि शर्त इहो आहे त जेकॾहिं जवाबु सही न हूंदो त तुंहिंजो कंधु कपियो वेंदो। इहो ॿुधी बीरबल जो त
होश ई गुम थी वियो। खेसि पक थी त हाणे मौत खां बचणु मुश्किल आहे। ॾींहुं राति सोचींदो रहियो पर को ख़्यालु दिमाग़ में न आयुसि। वरी बि गाफ़िलनि खां पुछंदो रहियो। कंहिं चयुसि बादामियूं खाईंदो आहे, कंहिं चयुसि त अकुल गिहु खाईंदो आहे, कंहिं चयुसि त अकुल खीरु पीअंदो आहे। हिकु शख़्स चयुसि त अकुल मार खाईंदो आहे। हिकु ॿिए शख़्स चयुसि त अकुल जी ख़ुराक मुहबत आहे। हिकु आलिम चयुसि त अकुल जी ख़ुराक किताबु आहे। बीरबल हर हिकु जवाब खे अकुल जे कसवटीअ ते परखे ॾिठो पर को बि जवाबु सम्झ में न आयुसि। बीरबल वरी बि मायूस थी वियो। महीने जो पोयों ॾींहुं आयो त खट ऊंधी करे लेटी पियो। सॼी महफ़िल में गोड़ थी वियो। छोकिरे जे कननि ते बि इहा ॻाल्हि पई। हिन अचे बीरबल खां पुछो, साईं तव्हांजे उदासीअ जो सबबु छा आहे? बीरबल ग़मगीन आवाज़ में चयो, पुट बादशाह जेको पहिरियों सुवालु ॾिनो हो तुंहिंजो जवाबु ॿुधाए तो मुंहिंजी जान बचाई हुई, पर हींअर जेको सुवालु पुछियो अथसि तुंहिंजो जवाबु निहायत ॾुखियो आहे, तूं बि ॿुधाए कोन सघंदे। छोकिरो पुछियो, सुवालु कहिड़ो आहे? बीरबल वराणियो, सुवालु इहो आहे त अकुल खाईंदो छा आहे? छोकिरे जवाबु ॾिनो, हीउ सुवालु त पहिरें खां बि वधीक सवलो आहे। बादशाह खे वञी ॿुधायो त अकुल जी ख़ुराक फ़िक्र आहे। फ़िक्र उहे ई कंदा आहिनि जेके दानावा हूंदा आहिनि। जंहिंजे मथे में दिमाग़ु ऐं दिमाग़ में अकुल न आहे उहो फ़िक्र करे कोन सघंदा आहिनि। न कॾहिं उहे फ़िक्र कनि था, न खेनि का अकुल जी ॻाल्हि सम्झ में अचे थी। इहो ॿुधी बीरबल खे बि पेट में साह पियो। इहो जवाबु बिल्कुलु दुरुस्तु लॻुसि। ॿिए ॾींहुं दरबार में वियो त चहिरे ते रौनक छांयल हुयसि। मुक़ररु वक़्त ते अकबर बादशाह तख़्त ते वेठो ऐं यकदमि पुछियईं, बीरबल मुंहिंजे सुवाल जो जवाबु मालूम कई? बीरबल अदब सां कंधु झुकाए जवाबु ॾिनो, बादशाह सलामत, दुनिया में सभ खां आला शइ अकुल आहे ऐं उन जी ख़ुराक फ़िक्र आहे। इहो ॿुधी अकबर बादशाह हिकु भेरो वरी बि ख़ुशि थी वियो। चयईं, बीरबल सच थो चवीं, सचपच अकुल जी ख़ुराक फ़िक्र आहे, पर इहो त ॿुधाए त अकुल पीअंदो छा आहे? उन लाइ आउं तोखे वरी बि 1 महीने जी मोहलत ॾियां थो। शर्त तोखे अॻु में ई मालूम आहे। बीरबल मथां ॼण त विॼु किरी पई। ख़्यालु कयईं त 2 भेरा त छोकिरे मुंहिंजी जान बचाई आहे, पर हिन भेरे सुवालु ॾाढो ॾुखियो आहे। उनजो जवाबु इहो छोकिरो बि ॾेई कोन सघंदो। केतिरनि ॾींहंनि ताईं गौर कंदो रहियो त अकुल पीअंदो छा आहे, पर को बि तसलीअ वारो जवाबु मालूम न थियुसि। वरी बि दानाअनि खां पुछाईं। कंहिं चयुसि अकुल नसीहतूं पीअंदो आहे, कंहिं ॿुधायुसि त अकुल तजवीज़ ऐं तजुर्बो पीअंदो आहे, मतिलबु त कंहिं कुझु ॿुधायुसि ऐं कंहिं कुझु। पर बीरबल खे को बि जवाबु न वणियो। नेठि जॾहिं महीनो पूरो थियण ते हो त वरी बि छोकिरे खां पुछईं, पुट बादशाह सलामत वरी बि पुछियो आहे त अकुल पीअंदो छा आहे ऐं छा तोखे उन ॾुखे सुवाल जे जवाब जी बि ख़बर आहे? छोकिरे जवाबु ॾिनो, साईं अवी हिन भेरे बि ॻणती न करियो। राति जो आराम सां निंड करियो। सुभाणे जॾहिं दरबार में वञो त बादशाह खे जवाबु ॾिजो त अकुल पीअंदो आहे कावड़ गुस्सो ऐं कावड़ खे उहो ई पी सघंदो जेको अकुलमंद आहे। नादान माण्हू त थोरी घणी ॻाल्हि ते विढ़ियो पवनि, पंहिंजे ऐं पंहिंजनि अज़ीज़नि जी ज़िंदगी बर्बादु करे छॾीनि ऐं मुल्क जो बि नुक़सानु कनि। बीरबल जवाबु ॿुधो त अकुल ते दंगु रहिजी वियो। सोचईं त हीउ छोकिरो कहिड़ो न क़ाबिल ऐं सम्झू आहे। संस नज़र में छोकिरे जी इज़त अञा बि वधी वई। सुबुह थींदे ई दरबार में वञी उहो ई जवाबु ॿुधायईं। अकबर बादशाह वरी बि ख़ुशि थी वियो ऐं चयईं, बीरबल सचपच त तूं वॾो अकुलमंद ऐं दानाउ आहीं। मुंहिंजा सवाल बराबरि ॾुखिया हुआ, पर तो उन जा जवाब बि बिल्कुलु ठीकु ॾिना। आउं ॾाढो ख़ुशि थियो आहियां, पर हिकु सुवालु अञा बाक़ी आहे। उमेदु अथमि त उनजो जवाबु पिणु तूं ॿुधाए ॾींदे। उहो सुवालु हीउ आहे त अकुल जी शिकिल कहिड़ी आहे? 1 महीनो वरी बि वञी उन ॻाल्हि ते सोच ऐं वापसि अचे उनजो जवाबु मूंखे ॿुधा।
बसि इहो आख़िरी सुवालु आहे ऐं तुंहिंजे हयातीअ जो दारो मदार बि उन जे जवाब ते आहे। बीरबल सोचियो त हाणे बचणु महाल आहे। छोकिरे ॾाढनि ॾुखियनि सुवालनि जा जवाब ॾिना आहिनि, पर हिन सुवाल जो त जवाबु मिलणु मुमकिन ई कोन्हे। अकुल जी शिकिल कहिड़ी आहे? बीरबल खे इहा ॻाल्हि सम्झ में ई न आई। कंहिं चयुसि अकुल जी शिकिल हिकु हूर परी जहिड़ी आहे जेका हवा में उॾामंदी आहे ऐं धरती जे रवास्तनि ते रहमतुनि ऐं बरकतुनि जो मींहुं वसाईंदी आहे। कंहिं चयुसि त अकुल जी शिकिल हिकु देवीअ जहिड़ी आहे जेका हिकु हथ सां सितार वॼाईंदी आहे ऐं ॿिए हथ में किताब हूंदा अथसि ऐं उहा हिकु ख़ूबसूरत हंज पखीअ ते सुवार थी तलाउ में तरंदी रहंदी आहे। कंहिं चयुसि त अकुल जी शिकिल हिकु चाॿीअ जहिड़ी आहे जेका बंदि टिजोड़ियुनि जा ताला खोले थी। मतिलबु त जेतिरा हुआ वात ओतिरियूं हुयूं ॻाल्हियूं, पर बीरबल खे का बि ॻाल्हि सम्झ में न आई। नेठि वरी बि उन छोकिरे खे सॾाए चयईं, पुट हाणे इहो त ॿुधाए त अकुल जी शिकिल कहिड़ी थींदी आहे। छोकिरे जवाबु ॾिनुसि, सभा जा साईं, उनजो जवाबु आउं ज़ुबानी त सम्झाए सघां थो, पर जेकॾहिं तव्हीं इजाज़त ॾियो त तव्हां सां गॾिजी दरबार में हलां ऐं हली बादशाह जे साम्हूं अकुल जी शिकिल कढी ॾेखारियां। अव्हां खां जॾहिं पुछे त अकुल जी शिकिल कहिड़ी आहे त बिना कंहिं डप ड्राए जे जवाबु ॾिजो त उनजो जवाबु हिन छोकिरे वटि आहे। उनखां पोइ यकी थींदो उनखे आउं पाणे पुॼंदुसि। बीरबल ईअं ई कयो ऐं दरबार में वञी चयईं, बादशाह सलामत, अव्हां जे आख़िरी सुवाल जो जवाबु मुंहिंजो ई छोकिरो ॾींदो। बादशाह कंधु धूणे रज़ामंदीअ जो इज़हार कयो। छोकिरो दरबार में शहज़ादनि जहिड़ी पोशाक पहिरे आयो हो ऐं ॾाढो सुहिणो पिए लॻो। दरबार में हाज़ुर थी अदब सां सलाम कयईं ऐं चुपचाप बीही रहियो। अकबर बादशाह पुछियो, छोकिरा, तोखे मालूम आहे त अकुल जी शिकिल कहिड़ी आहे? छोकिरे जवाबु ॾिनो, जी हा बादशाह सलामत। बादशाह चयो त पोइ जल्द ॿुधाए। छोकिरे चयो, साईं हिकु अर्ज़ु आहे। बादशाह पुछियुसि, कहिड़ो? छोकिरे चयो, आउं सुवाल जो जवाबु बि ॾींदुसि ऐं अकुल जी शिकिल बि ॾेखारींदुसि, पर उन लाइ ज़रूरी आहे त मूंखे हिकु कलाक लाइ बादशाही ॾिनी वञे ऐं सभिनी ज़ेर दस्तनि खे हुकुम ॾिनो वञे त हू उन हिकु कलाक दौरान मुंहिंजे हुकुमनि जी बि अहिड़े नमूने तहमील कनि जीअं तव्हांजे हुकुमनि जी कनि था। बादशाह कुझु वक़्तु ख़्यालु करे जवाबु ॾिनो, मूंखे मंज़ूरु आहे। छोकिरे चयो त पोइ साईं हेठि लही अचो, हिन घड़ीअ खां वठी हिकु कलाक ताईं तख़्तु मुंहिंजो आहे। बादशाह ईअं ई कयो, तख़्त तां हेठि लही आयो। छोकिरो शाहाणे शान सां तख़्त ते चढ़ी वेही रहियो। ताज संस मथे ते रखियो वियो। सभु दरबारी अचरज में पइजी विया। ओचितो छोकिरो जोश में उथी बीठो ऐं जलाद खे सॾणु लॻो। माण्हुनि जो साहु सुकी वियो। यकदमि जलाद अॻियां अचे बीठो ऐं कंधु झुकाए हुकुम ॿुधण लाइ मुंतज़िर रहियो। छोकिरे अकबर बादशाह ॾांहुं इशारो कंदे चयो, हीउ क़ातिलु आहे, खेसि यकदमि गिरफ़्तार कयो वञे। दरबार में वावेला मची वई। सिपाहियुनि तलवारूं मियाण मां कढणु शुरू कयूं, पर छोकिरो साॻिए दबदबे सां रड़कंदे चयो, ख़बरदार, अञा आउं बादशाह आहियां ऐं मुंहिंजे बादशाही जो वक़्तु पूरो न थियो आहे। उनजो शाहिद जलालुद्दीन अकबर पाण आहे। जेसिताईं आउं बादशाह आहियां, तव्हांखे मुंहिंजो ई हुकुम मञणो पवंदो। अकबर हथनि सां सिपाहियुनि खे इशारो कयो। सभिनी पंहिंजूं तलवारूं वापसि मयाण में विझी छॾियूं। छोकिरे जलाद खे चयो, यकदमि पंहिंजी तलवार ॿाहिरि कढ। पोइ अकबर बादशाह ॾांहुं इशारो करे चयईं, तव्हां पंहिंजो कंधु झुकायो। बादशाह ईअं ई कयो। छोकिरे चयो, बादशाह सलामत, ॾिसी वठो, अकुल जी इहा ई शिकिल आहे। आउं ग़रीब छोकिरो आहियां, पर हींअर हिंदुस्तान जे तख़्त ते वेठो आहियां। अवीं बादशाह आहियो, पर बेवस। इहो अकुल आहे जेको हिन रीति अदना खे आला ऐं आला खे अदना बनाए थो। इहा ई अकुल जी शिकिल आहे। छोकिरे जे उन अकुलमंदीअ वारनि जुमिलनि मथसि ॾाढो असरु कयो। चयाईं, बेशक तूं सच थो चवीं। पोइ बीरबल खे माफ़ु करे छोकिरे खे ॾाढा इनाम इकराम ॾेई रवानो कयईं।